स्टेट बैंक जे हुक्म जे बावजूदि थरदीप पारां माण्हुनि खां कर्ज़नि जी उगाड़ी जारी आहे। उन सिलसिले में हिते ॿुघिया कॉलोनीअ में जेको सो थरदीप वारा ऐं उन जूं औरतूं घरनि में माण्हुनि जे घरनि में घिड़ी ऐं उन्हनि खां कर्ज़ उगाड़ीअ लाइ ज़ोर भरे रहियूं आहिनि। तंग कदन मां परेशान आहियां, मजबूर आहियां, मूंखे पैसा मिला आहिनि कोन। मां चयो भाउ मां ॾियण लाइ तयारु आहियां, हाज़िर ॾींदुसि, पर थोरो मूंखे 2-3 ॾींहं छॾियो त मार्गो सवलो थिया। सर चौथों 5 ॾींहं औरतूं ॾिसो 2-2 3-3 असांजे घर में वेठियूं आहिनि। वरी सर अॼु वॾो आयो, चए थो तूं पैसा नथो ॾे, मां पूरी टीम थो वठी अचां ऐं तव्हां असां मेंबर खे गिल आहियूं था, तव्हां पैसा नथा ॾियो, तव्हांखे असां ॿधाईंदासीं, हीअं कंदासीं। वा लॉकडाउन लॻी पिया, मां पैसा ॾियण लाइ तयारु आहियां, हाज़िर। असांखे सर ॾाढो मजबूर कयो अथऊं, मां ॾाढो परेशान आहियां, दुकानु मुंहिंजो बंदि लॻो पिया, ॿचिड़ा मुंहिंजा नंढा पैसा सर असांखे आहिनि कोन, को मज़दूरी मड़ी आहे, दुकानु बंदि, न असांखे ॾाढो परेशान कयो अथनि। ॾाढो असांखे परेशान कयो अथनि। असांजे घरनि में मायूं वेठियूं आहिनि, ॿार मर्द वेठा आहिनि, ॾाढो परेशान कयो अथनि। सुभाणे ताईं असांखे चयो अथनि तव्हां पैसा न ॾिना तव्हांखे असां ॿधाईंदासीं, हीअं कंदासीं, ऐं तव्हांखे ॾाढो तंग कयो असांखे। हाणे असांखे बराबरि महिरबानी करे असांखे इंसाफ़ कयो। मां वीचार ॿुधा, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त स्टेट बैंक जे हुकुम खे नज़रअंदाज़ कंदड़ थरदीप जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे त जीअं ही ग़रीब जेके लॉकडाउन जी सिचुएशन में वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि जी भलाई थी सघे। कैमरामैन हसनैन मेमण सां गॾु अकरम मेमण, सिंध टीवी न्यूज़, भांसीदाबाद।